मटियारी जी यूनियन काउंसिल फ़कीर नो होथियाणी अंदर वाक़े खंडू स्टॉप काज़ियाबाद कॉलोनी में बरसाती पानी निकाल न थियो। गंद कचरे जा ढेर थी विया। रहवासी मुश्किलात में जिंदगी गुजारे तकलीफ़ुनि के मुंह ॾियण लगा। काज़ियाबाद कॉलोनी खंडू स्टॉप जे रहवासियुनि पंजूराम, अकबर मरी, आलम बिरोही, सोनू भील, बोलाखी बागड़ी ऐं ॿियनि जो चवणु आहे त असां मटियारी तालके जी यूनियन काउंसिल फ़कीर नो होथियाणी जे ॻोठ काज़ियाबाद कॉलोनी खंडू स्टॉप जा रहवासी आहियूं। असांजी कॉलोनी में 120 खां वधीक घर आहिनि। सफ़ाई सुथराई लाइ हर महीने लखें रुपया बजट अचे थी, जेका बजट हड़प थी वञे थी। काज़ियाबाद कॉलोनी मां अञा ताईं बरसाती पाणी जी निकाली जो को जोॻो इंतज़ाम न कयो वियो आहे। हिन कॉलोनी में अक्सर ग़रीब रहनि था। उन्हनि जे घरनि जूं नालियूं ठहियल न आहिनि। बाला ऑफिसरनि खे गुज़ारिश आहे त हंगामी बुनियादनि ते काज़ियाबाद कॉलोनी मां बारिश जो पाणी ऐं गंद कचरो कढायो वञे।